मुंहिंजो को बि न आहे, हिकिड़ी अलाह ख़ुशा पोइ मां बसि सिर बचाइण लाइ आयसि। डरकी वेझो रेती थाणे जी हद में मुबैना कारे इल्ज़ाम हेठि औरत जे क़त्ल वारे मामले में अहम अख़बार साम्हूं आई आहे। पुलिस सरकार जी फरियाद ते 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केस में जवाबदारनि तौरु मक़तूल औरत जो ॾेर नवाब कोश, संदसि सहुरो सवाली कोश, दिलदार कोश, जुमो कोश, आशिक़ कोश ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन ते इल्ज़ाम आहे त हिननि गॾिजी मुस्मात शहनाज़ कोश खे क़त्ल करण बैदि लाश खे अनवर शाह जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो हो। DSPO बावड़ो साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि सां का बि रिआयत न कई वेंदी, जॾहिं त जल्द वधीक जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। वाज़े रहे त गिरफ़्तार जवाबदार नवाब कोश ॾोह जो इतराफ़ कंदे ॿुधायो आहे त हिन पंहिंजी साथियुनि सां गॾिजी पंहिंजी भाॼाई मुस्मात शहनाज़ कोश खे पंहिंजे रिश्तेदारनि नूर हसन कोश सां मुबैना कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां घुटा ॾेई क़त्ल कयो। पुलिस मूजिबि वाक़िए में मुलविस वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी आहे। उहो मां सां जेको हाठ पियल हुयो, चईंदो हरू भरू बि मारियां, हरू भरू बि मारियां। हाणे इंजड़नि बि मारी ईअं दग वेंदसि, इंजड़ भारा आहिनि त उन्हनि छा विरायो, उन्हनि छा विरायो, न ॾींदो न वठंदो कुझु बि न। पंहिंजे पीउ माउ जे दर ते हूंदी हुअमि, उते बि न सही सघे। नवाब नालो आहे। मामलो ईअं पेश आयो आहे त असांजो रिश्तेदार अचे थो असांजे घर, नूर हसन नालो अथसि, ते उतां त सुता पियासीं जे वरी उहो घर मां घर त ॿियो कोई कोन, मां जो वियो मां पेट ते मूंखे ॾिठी हे भॼी वियो, बलदड़ हुयो। उन खां बाद मां हुनखे क़त्ल कयो भॼाई। गुजरात सर कम ते उहो सर दफ़नाए छॾियोसीं। पुलिस खे ख़बर पइजी वई, पुलिस आई असांजे घर, मां वेठो हुयुमि घर हथ। नवाब सिंह। ॻोठ कहिड़ो आहे तव्हांजो? ॻोठ बशक चाचड़।